करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध पाकिस्तान आलम इस्लाम सॼे जहान खे 2024 जूं साल अचण जूं मुबारकूं ऐं सॼी इंसानियत लाइ अलाह सुब्हानहू व तआला खां दुआ घुरूं था त जो जिते हुजे उहो ख़ुशि हुजे ऐं 2024 साल सॼे जहान जे लाइ सुठो साबित थिए। त आऊं अलाह जूणे जो फ़नकार आहियां। मुंहिंजो ऐं मुंहिंजे शागिर्द मोहम्मद ख़ान ऐं सुरया सुमरो जो 9 जनवरी जी लॉन्चिंग शो आहे CD जो, उहो अचणु विसारींदा। हिन सिलेक्शन खे तयारु कयो आहे सिंध जे ॿिनि मशहूरु केसर जे शाइरनि मोहम्मद हनीफ़ जूणेजो ऐं हैदर ख़ान वांधाणे। इन्हनि हिन टिनी जेको आहे बालिम आहिनि उन्हनि जी शाइरी खे सिंगारियो आहे। बदीन मंझि मेराहाल में 9 तारीख़ लॉन्चिंग शो आहे, अचणु न विसारींदा ऐं ॿुधी ऐं ॾिसी पोइ कमेंट कंदा त असांजा वालिम कीअं आहिनि।